दीनारी नवासा नापरकोट थाने की हद में अहम खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरसा नापरकोट थाने की हद लंजोलाड़ो पुलिस चौकी वटां 25 ॾींहं पहिरियां नामालूम हथियार बंदन हथां धोखे सां घुराए अगवा कयल 3 नौजवानों गुलाम शब्बीर जाफ़री, अमाला जाफ़री और गुलाम यासीन निंदवानी के नापरकोट पुलिस ॾोहारनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ाब करण की दावा कई है। बे तरफ़ इलाके में ये चौबोल आहिनि त टिनी मोगियुनि के राजूनी कोशिशुनि ज़रिए पुलिस बाज़ाब कराए वरितो आहे। मोगियुनि जे घर पहुचण ते संदन घरनि ऐं इलाइक़े में सुराई वारो माहौल आहे। जी नाज़रीन, अवां सां करमपुर में अहम खबर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरसा नापरकोट थाने की हद इंडस हाईवे लंजोलाड़ो पुलिस चौकी वटां 25 ॾींहं पहिरियां नामालूम हथियार बंदन हथां अगवा कयल 3 मुगवी नौजवान गुलाम शब्बीर जाफ़री, अमाला जाफ़री और गुलाम यासीन निंदवानी के हद जी नापरकोट पुलिस ॾोहारनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ाब करण की दावा कई है। बे तरफ़ इलाइक़े में चौबोल आहिनि त पुलिस टिनी मोगियुनि के राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ाब करायो है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।